हेडलाइन वरी थियूं हिते अवां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। कराची खां वॾे वज़ीर ऐं मेयर जी हिदायतुनि ते वाटर कॉर्पोरेशन जूं बरसात खां अॻु तयारियूं। डी वाटरिंग पंप समेत समूरी मशीनरी हाई अलर्ट आहे। CEO वाटर कॉर्पोरेशन जो इहो चवणु आहे। अवां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। बरसात खां अॻु शहर जे अहम रस्तनि ते पाणी कढण वारियूं 30 मशीनूं पहुचायूं वयूं आहिनि। बरसाती पाणी जी निकाली ताईं वाटर कॉर्पोरेशन जूं गाॾियूं रोडनि ते मौजूदु हूंदियूं। कोशिशि कंदासीं त बरसाती पाणी जल्द खां जल्द नेकाल कयो वञे। इंजीनियर असदुल्ला ख़ान जो इहो चवणु आहे। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे कराची खां वॾे वज़ीर ऐं मेयर जी हिदायतुनि ते वाटर कॉर्पोरेशन जूं बरसात खां अॻु तयारियूं। डी वाटरिंग पंप समेत समूरी मशीनरी हाई अलर्ट आहे। बरसात खां अॻु शहर जे अहम रस्तनि ते पाणी कढण वारियूं 30 मशीनूं पहुचाई वयूं आहिनि। अवां खे आगाही ॾेई रहिया आहियूं। बरसाती पाणी जी निकाली ताईं वाटर कॉर्पोरेशन जूं गाॾियूं रोडनि ते मौजूदु हूंदियूं। कोशिशि कंदासीं त बरसाती पाणी जल्द खां जल्द नेकाल कयो वञे। इंजीनियर असदुल्ला ख़ान जो इहो चवणु आहे। एक भेरो ॿीहर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। बरसात खां अॻु शहर जे अहम रस्तनि ते पाणी कढण वारियूं 30 मशीनूं पहुचाई वयूं आहिनि। बरसाती पाणी जी निकाली ताईं वाटर कॉर्पोरेशन जूं गाॾियूं रोडनि ते मौजूदु हूंदियूं। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे कराची खां वॾे वज़ीर ऐं मेयर जी हिदायतुनि ते वाटर कॉर्पोरेशन जूं बरसात खां अॻु तयारियूं। बरसात खां अॻु शहर जे अहम रस्तनि ते पाणी कढण वारियूं 30 मशीनूं पहुचाई वयूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची जे रिपोर्टर शाहिद मीर सहतो खां। जी शाहिद, वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, कराची में इम्कानी बरसात जी हल्कतीअ खां पोइ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं मेयर कराची मुर्तज़ा वहाब जे हिदायतुनि ते अमल कंदे वाटर कॉर्पोरेशन पारां सेक्शन मशीनुनि ऐं डी वाटरिंग पंप्स जे समेत मुख़्तलिफ़ जेके मशीनरियूं आहिनि उहे हिन वक़्तु घुरायूं वयूं आहिनि ऐं अमले खे हाई अलर्ट पिणु जारी कयो वियो आहे। वाटर कॉर्पोरेशन पारां मुख़्तलिफ़ मरकज़ी रस्तनि तोड़े मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 30 खनि सेक्शन मशीनूं जेके आहिनि उहे इंस्टॉल कयूं वयूं आहिनि। जॾहिं त वाटर बोर्ड पारां इहो पिणु मशीनरियुनि जो जेको चयो वियो आहे त उन्हनि खे रोडनि ते ओसि ताईं रखियो वञे जेसिताईं बरसाति जारी आहे। ऐं वज़ीर आला सिंध खे पिणु हिन मामले जी ब्रीफिंग ॾिनी वई आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।